अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदव ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंधी अदाकार शमा मंघीअ जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं कॉमेंट्स कयो। उन सां गॾोगॾु मुंहिंजे यूट्यूब चैनल ZAT ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शमा मंघी शिकारपुर शहर सां तालुक़ु रखंदड़ आहे। शमा मंघी पंहिंजी फ़न जी शुरूआति स्टेज ड्रामनि खां पिणु कयईं। स्टेज ड्रामनि खां पोइ हिन खे हिकु KTN चैनल जो ड्रामो मिलियो। हुन ड्रामे जो नालो आहे कारो सिजु। इन ड्रामे खां पोइ काफ़ी सारनि ड्रामनि में पिणु कमु कयईं। सच खे ॾे सूली, मीरास, कंडनि जी सेज, दर्दनि जो दरिया, कोड़ीअ खे घुमरी, लॾो पाॾे ते ऐं धरती टीवीअ ते तव्हां ड्रामो ॾिठो हूंदो ॾाढनि जो ॾे। इन ड्रामे में बि पिणु कमु कयईं। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त शमा मंघीअ जो हाणे तमामु जल्द न्यू ड्रामो बि अची रहियो आहे सिंध TV चैनल ते। हुन ड्रामे जो नालो आहे ज़हर ज़िंदगी। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शमा मंघी हाणे तमामु ज़बरदस्त हिकु तमामु बहितरीनु सिंध जी मशहूरु अदाकार बणिजी चुकी आहे। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, पंहिंजे राय जो इज़हार कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। सलाम।